अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, मां आहियां डॉक्टर अयाज़ कीरियो। अॼु पाण एडमिशन 2027 यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे बारे में ॻाल्हाईंदासीं त तव्हां ऑनलाइन एडमिशन फॉर्म कीअं भरियो ऐं उन सां गॾोगॾु ऑनलाइन एडमिशन फॉर्म जूं रिक्वायरमेंट्स छा आहिनि, यानी कि कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट्स तव्हां रेडी रखो जीअं तव्हां बआसानी एडमिशन फॉर्म फिल करे सघो। शागिर्द दोस्तों, ही मुंहिंजी वीडियो तव्हां पूरी ॾिसंदो त मूंखे पूरी उमेद आहे त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी को फर्दर दिक़त या सवाल करण जी गुंजाइश न रहंदी। हिन वीडियो खे मूं 3 मरहलनि में डिवाइड कयो आहे। पहिरें मरहले में असां जेके इम्पॉर्टेंट डेट्स आहिनि, यानी कि शेड्यूल्स आहिनि मुख़्तलिफ़ इवेंट्स जा, इंक्लूडिंग प्री एंट्री टेस्ट, त उन्हनि ते रोशनी विझंदासीं। उन खां पोइ ॿिए मरहले में पाण डिस्कस कंदासीं त उहे शागिर्द दोस्त जेके एडमिशन वठण जा ख़्वाहिशमंद आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट्स रेडी रखनि त जीअं फॉर्म भरण वक़्तु उन्हनि खे ॿी का बि तकलीफ़ न थिए। ऐं टे मरहले में ऑनलाइन एडमिशन फॉर्म भरिजे कीअं, उन जा समूरा स्टेप्स प्रैक्टिकल तौरु फिल करे ॿुधाया आहिनि, सम्झाया आहिनि त जीअं शागिर्द दोस्त प्री एंट्री टेस्ट खां पहिरियां वारा जेके 3 मरहला आहिनि एडमिशन फॉर्म जा उहे कंप्लीट करे ऐं प्री एंट्री टेस्ट जे लाइ अहल थी वञनि। दोस्तों, सभ खां पहिरियों जेको मरहलो आहे उहो आहे त इम्पॉर्टेंट डेट्स। असांजी जेका एडवर्टाइज़मेंट आहे वेरियस न्यूज़ पेपर्स में, उहा संडे 9 अगस्त ते इनशाला पब्लिश थी वेंदी। मंडे 10 अगस्त खां ऑनलाइन एडमिशन पोर्टल स्टार्ट थी वेंदो, जंहिंमें तव्हां पंहिंजा फॉर्म्स जेके आहिनि उहे फिल करे सघो था। लास्ट डेट आहे जुमे जो ॾींहुं 11 सितंबर 2026 ताईं तव्हां ऑनलाइन एडमिशन फॉर्म भरे सघो था। जीअं त असांजी प्री एंट्री टेस्ट 2 मरहलनि में थींदी आहे, तंहिं करे असां जेको पहिरियों मरहलो रखियो आहे उहो संडे 4 अक्टूबर 2026 ते रखियो आहे ऐं प्री एंट्री टेस्ट जो जेको ॿियो मरहलो आहे उहो संडे 11 अक्टूबर 2026 ते रखियो आहे। जेका पहिरीं सिलेक्शन लिस्ट आहे उनखे 10 नवंबर 2026 ताईं अनाउंस करे छॾियूं ऐं एडमिशन जो मरहलो मुकमल थी वञण खां पोइ असांजो जेको 2027 जो सेशन आहे उन जा क्लासिस जेके शुरू थींदा उहे थींदा मंडे 4 जनवरी 2027 खां इनशाला। शागिर्द दोस्तनि खे कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट्स रेडी रखणु खपनि, त सभ खां पहिरीं जेको प्राइम इम्पॉर्टेंट डॉक्यूमेंट आहे उहो तव्हांजो CNIC आहे प्री एंट्री टेस्ट जे मरहले जे लाइ। जंहिं दोस्त वटि जेकॾहिं CNIC न आहे त नादरा जे तरफ़ां अंडर 18 जो हिकिड़ो कार्ड बि इशू थींदो आहे। जेकॾहिं तव्हां वटि उहो बि अवेलेबल न आहे त पोइ तव्हां बे फॉर्म नादरा जी वेबसाइट तां, पर उहो बे फॉर्म तव्हांखे नओं बे फॉर्म करणो पवंदो, जंहिंमें अॼुकल्ह नादरा पिक्चर बि लॻाए थी। उहे शागिर्द दोस्त जेके हींअर इंटरमीडिएट में आहिनि उन्हनि वटि इंटरमीडिएट जी मार्क्स सर्टिफिकेट अवेलेबल न आहे त तव्हां मैट्रिक ऐं फर्स्ट ईयर जी मार्क्स सर्टिफिकेट अपलोड करे सघो था। पर इंटरमीडिएट जी रिज़ल्ट न आई आहे उहे बि एलिजिबल हूंदा आहिनि प्री एंट्री टेस्ट में अपीयर थियण जे लाइ। अगरि दोस्तों ॿियो जेको डॉक्यूमेंट रिक्वायर्ड हूंदो आहे उहो तव्हांजो डोमिसाइल आहे, जंहिंसां असांखे तव्हांजे डिस्ट्रिक्ट जी ख़बर पवंदी आहे। ही बि कंपलसरी मैंडेटरी रिक्वायरमेंट आहे एडमिशन जी। ऐं वरी रिपीट कयां थो तव्हांजे लाइ, तव्हांजो CNIC इम्पॉर्टेंट आहे। CNIC न आहे त नादरा जे तरफ़ां जेको अंडर 18 कार्ड इशू कयो थो वञे, तव्हां उहो कढाए वठो। उन ते तव्हांजो CNIC नंबर मिलियल हूंदो आहे। जेकॾहिं उहो बि तव्हां वटि अवेलेबल न आहे त पोइ महिरबानी करे तव्हां नादरा मां बे फॉर्म पिक्चर वारो वठंदा, उन ते तव्हांजो CNIC नंबर हर ॿार जो मेंशन थियल हूंदो आहे, उन ते तव्हां फॉर्म भरे सघो था। ऐं एजुकेशनल डॉक्यूमेंट्स में तव्हां असांखे खपंदी तव्हांजी मार्क्स सर्टिफिकेट मैट्रिक जी ऐं फर्स्ट ईयर इंटर जी। जेकॾहिं इंटर जी तव्हां रिज़ल्ट या मार्क्स सर्टिफिकेट न आयो आहे त तव्हां फर्स्ट ईयर ऐं मैट्रिक जी मार्क्स सर्टिफिकेट अपलोड करे सघो था। एडमिशन फॉर्म फिल कीअं कजे, तव्हां admission.usin.edu.pk ते जीअं ई वेंदव ऑनलाइन, तव्हां पंहिंजो मोबाइल फ़ोन बि यूज़ करे सघो था, तव्हां डेस्कटॉप यूज़ करे सघो था, लैपटॉप बि यूज़ करे सघो था। त तव्हां वटि हीअ स्क्रीन साम्हूं अची वेंदी ऐं उन ते मथां लिखियलु हूंदो आहे डायरेक्टोरेट ऑफ एडमिशन्स जे पेज ते तव्हांखे 2 ऑप्शन मिलंदा। पहिरियों ऑप्शन आहे लॉगिन ऐं ॿियो ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन। हाणे अहिड़ा शागिर्द दोस्त जेके ॿियो दफ़ो अटेम्प्ट कनि पिया एडमिशन खे त उहे लॉगिन कंदा। उहे शागिर्द दोस्त जिन हिन खां पहिरीं असां वटि को बि अकाउंट न ठाहियो आहे त उहे न्यू रजिस्ट्रेशन में वेंदा।
जी ता न्यू रजिस्ट्रेशन जे बटन के क्लिक कंदो त तव्हां वटि ॿी स्क्रीन अपीयर थी वेंदी जंहिंमें तव्हां खां तव्हांजी पर्सनल इंफॉर्मेशन घुरी वेंदी, तव्हांजो CNIC नंबर ऐं तव्हांजी ईमेल एड्रेस, नालो, तव्हांजे पीउ जो नालो, तव्हांजी ज़ात, तव्हांजो जेंडर, कंट्री, तव्हांजो डोमिसाइल प्रोविंस, उन खां पोइ डोमिसाइल जो डिस्ट्रिक्ट ऐं पासवर्ड चूज़ कंदव। शागिर्द दोस्तों तव्हांखे सलाह ॾींदो हलां त पासवर्ड जॾहिं तव्हां सेट करियो था असांजे सिस्टम सां त कोशिशि कयो त कैरेक्टर ऐं डिजिट्स यानी कि नंबर्स ॿिन्ही जो कॉम्बिनेशन रखंदव त जीअं तव्हांजो स्ट्रांग पासवर्ड जनरेट थिए। उन खां पोइ जेका नेक्स्ट इम्पॉर्टेंट ऐं अहम इंफॉर्मेशन आहे उहा तव्हांजे पिक्चर जे बारे में आहे। काफ़ी शागिर्द दोस्त रफ टाइप जी पिक्चर अपलोड करे छॾींदा आहिनि, उन खां पोइ असांखे बि प्रॉब्लम्स इशूज़ साम्हूं ईंदा आहिनि ऐं शागिर्द ख़ुदि खे बि प्रॉब्लम्स ईंदा आहिनि छो जो उनजी प्रॉपर आइडेंटिफिकेशन सिल्प या ॿियनि मोड्स में न थी सघंदी आहे। इहे सभु पिक्चर्स असांजे सिस्टम में रिजेक्ट थी वेंदियूं आहिनि। चौथी नंबर पिक्चर ते टिक मार्क कयल आहे यानी कि ही जेका पिक्चर आहे इहा प्रॉपर ऐं दुरुस्त आहे। चूज़ फाइल जे ऑप्शन खे जीअं ई क्लिक कंदो त तव्हां लोकल पंहिंजे सिस्टम मां या मोबाइल फोन मां जिते तव्हांजी पासपोर्ट साइज़ पिक्चर सेव थियल आहे उनखे सिलेक्ट कंदो, असांजी स्क्रीन ते उहा ऑटोमेटिकली अपलोड थी वेंदी, तव्हां ॾिसंदव त उहा तव्हांजी पिक्चर अची वई आहे। उन खां पोइ साइड ते ॾिनल रजिस्टर बटन खे तव्हां जीअं ई क्लिक कंदो त तव्हांजो असांजे सिस्टम सां जेको पहिरियों स्टेप आहे रजिस्ट्रेशन जो या लॉगिन ID ठाहिण जो उहो कंप्लीट थी वेंदो। त हाणे तव्हां रजिस्टर सक्सेसफुली थी वियो, तव्हांजी जेका लॉगिन ID आहे उहा असांजे सिस्टम ते जनरेट थी वई आहे ऐं हाणे तव्हां लॉगिन थी करे पंहिंजो फॉर्म फिल करे सघो था। जीअं ई तव्हां लॉगिन थींदव त तव्हांखे जेका पहिरीं स्क्रीन मिलंदी हुन ते लिखियलु हूंदो ऑनलाइन एडमिशन फॉर्म फॉर दी एकेडमिक ईयर 2027। हिन स्क्रीन जे पहिरें ई ऑप्शन में जेको ऑप्शन्स ॾिनल आहिनि उन में तव्हां ॾिसंदो त अप्लाई फॉर मीन्स तव्हां कहिड़े डिग्री प्रोग्राम जे लाइ अप्लाई करियो था। असां वटि बैचलर डिग्री प्रोग्राम आहे, ॿियो BS थर्ड ईयर जो डिग्री प्रोग्राम आहे ऐं टियों OTC जो सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे, उन में तव्हां एडमिशन फॉर्म भरे सघो था। उहे शागिर्द जिन इंटरमीडिएट कई आहे त उहे बैचलर डिग्री प्रोग्राम सिलेक्ट कंदा ऐं जीअं ई तव्हां बैचलर डिग्री प्रोग्राम चूज़ कंदो त तव्हांखे नेक्स्ट ऑप्शन मिलंदो अप्लाई फॉर कैंपस। हिन जो मक़सदु इहो आहे त सिंधी यूनिवर्सिटी मेन कैंपस जाम शुरू आहे, उन खां अलावा असांजा मुख़्तलिफ़ कैंपसिस आहिनि जंहिंमें सिंधी यूनिवर्सिटी कैंपस बदीन आहे, सिंधी यूनिवर्सिटी कैंपस ठटा आहे, सिंधी यूनिवर्सिटी कैंपस दादू आहे ऐं सिंधी यूनिवर्सिटी जो कैंपस नौशहर और फिरोज़ आहे। त इन्हनि कैंपसिस मां तव्हां कहिड़े कैंपस में एडमिशन वठण जा ख़्वाहिशमंद आहियो। सो जेको कैंपस तव्हांजो ज़हन में आहे उन कैंपस खे जीअं ई तव्हां सिलेक्ट कंदव ऐं अप्लाई नाउ जे बटन खे क्लिक कंदो त तव्हांजो उन कैंपस जे लाइ एडमिशन फॉर्म ओपन थी वेंदो। नेक्स्ट स्क्रीन ते तव्हां ॾिसंदो त तव्हांजो एडमिशन फॉर्म आहे जंहिंमें हिकिड़ी प्रोग्रेस बार ॾिनल आहे मथे ऐं इन प्रोग्रेस बार जा 8 ऑप्शन्स आहिनि। पहिरें मरहले में तव्हांखे सिर्फ़ु 3 ऑप्शन्स फिल करणा आहिनि। चोथों ऑप्शन एंट्री टेस्ट जो ॾिनल आहे, तंहिं करे तव्हां जॾहिं पहिरियां 3 ऑप्शन्स भरींदव त उन खां पोइ तव्हां वेट कंदव, प्री एंट्री टेस्ट जूं स्लिप्स असीं तव्हांखे जारी कंदासीं ऐं उन खां पोइ 5, 6, 7 ऐं 8 ऑप्शन सिर्फ़ु उन्हनि कैंडिडेट्स जे लाइ हूंदो जेके प्री एंट्री टेस्ट जे में सक्सेसफुल थींदा। सभ खां पहिरियों ऑप्शन आहे त तव्हां पंहिंजो फीस जो जेको चालान आहे उहो डाउनलोड करियो। तव्हां इन रजिस्ट्रेशन फी चालान खे ऑनलाइन बि पे करे सघो था ऐं HBL हबीब बैंक जी कहिड़ी बि ब्रांच में तव्हां इनखे जमा कराए सघो था। गुज़ारिश कंदुसि त कुझु जेके ऑनलाइन जा ऑप्शन्स आहिनि उन में प्रॉब्लम्स अचनि था, स्पेसिफिकली ईज़ी पैसा या ॿियो कहिड़ो मोबाइल बेस्ड मेथड ऑफ पेमेंट आहे, तंहिं करे बहितर हूंदो त तव्हां HBL जी ऐप यूज़ कयो या HBL जी कंहिं ब्रांच में वञी करे पेमेंट कयो इन रजिस्ट्रेशन फी जी, या HBL जा जेके कनेक्ट एजेंट्स आहिनि उन्हनि जे थ्रू पे कयो। नेक्स्ट मरहलो इहो आहे त उहा जेका तव्हांजी पेड रसीद आहे या तव्हांजो पेड चालान आहे जेको स्टैम्प थियल आहे बैंक मां उनखे तव्हां अपलोड कंदव
ऐं जीअं ई तव्हां अपलोड कंदव त उन खां पोइ नेक्स्ट ऑप्शन आहे सेव एंड नेक्स्ट जो। जीअं ई तव्हां नेक्स्ट कंदव त ऑप्शन नंबर 2 ते तव्हांखे प्रोग्रेस बार में ॿी इंफॉर्मेशन जेका तव्हांजी जेका पर्सनल इंफॉर्मेशन आहे उहा तव्हां फिल कंदव। हाणे ही पर्सनल इंफॉर्मेशन जेका तव्हां रजिस्ट्रेशन जे दौरान ॾिनी आहे उहा बाय डिफॉल्ट तव्हांजे स्क्रीन ते अची वेंदी, जंहिंमें तव्हांजो नालो हूंदो, तव्हांजी ईमेल हूंदी, तव्हांजो डिस्ट्रिक्ट हूंदो, जेका बि तव्हांजी पर्सनल इंफॉर्मेशन तव्हां रजिस्ट्रेशन में ॾिनी आहे उहा ऑटोमेटिकली अची वेंदी। इन मां जंहिं बि तव्हां इंफॉर्मेशन खे एडिट या अपडेट या चेंज करणु चाहियो तव्हां हिते करे सघो था। अहम गुज़ारिश इहा कंदो त महिरबानी करे तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर जेको आहे उहो एक्टिव मोबाइल फोन ॾींदो जंहिं ते तव्हांजो व्हाट्सएप बि क्रिएट थियल हुजे। उन खां पोइ हिन ई स्क्रीन ते तव्हांखे ॿी टैब मिलंदी जंहिंमें आहे एडिशनल डॉक्यूमेंट्स जो ऑप्शन। हाणे जीअं ई तव्हां एडिशनल डॉक्यूमेंट्स जे ऑप्शन खे क्लिक कंदव त तव्हां खां सभ खां पहिरीं CNIC घुरियो वेंदो, CNIC जो फ्रंट ऐं CNIC जो बैक, इहे ॿई तव्हांखे अपलोड करणा पवंदा। जंहिं दोस्त जो CNIC ठहियल न आहे त जीअं मूं गुज़ारिश कई त तव्हां अंडर 18 जो जेकॾहिं कार्ड आहे त इन जी जाइ ते उहो अपलोड कंदव। जेकॾहिं तव्हां वटि इहे ॿई न आहिनि त तव्हां पंहिंजो जेको ॿिए फॉर्म आहे पिक्चर वारो उहो अपलोड कंदव। जीअं नेक्स्ट स्क्रीन ते वेंदव ऐं अपलोड ऐं नेक्स्ट कंदव त तव्हांखे जेको नेक्स्ट मैसेज ईंदो उहो ईंदो नोटिस। इट मीन्स के तव्हां असांजे हिन पहिरें मरहले में जेको प्री एंट्री टेस्ट जो मरहलो आहे ओसी ताईं पंहिंजो फॉर्म जेको आहे उहो सक्सेसफुली कंप्लीट करे वरितो आहे। ऐं इन मां तव्हां शागिर्द दोस्त इहो मुतमिन थी वञो त तव्हांजो प्री एंट्री टेस्ट जे मरहले ताईं जेको एडमिशन फॉर्म आहे उहो कंप्लीट थी चुको आहे।